بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم على سيدنا محمد. في السيرة النبوية جو أساني درس ॾाढी माफ़ कयो देरि थी वई जो हज अची वियो विच में, सो टाइम कोन पियो मिले। सो मुख़्तसर 10-10 मिंट 15-15 मिंट में माण्हू ईमान ताज़ो कंदो इंशाअल्लाह। जो इहे दर्स हलंदो जिथे अॻ में बीठासीं त जज़ीरतुल अरब बि नबी करीम जे टाइम खां अॻ में छा हालत थी। जज़ीरतुल अरब जो मक़सदु पहिरियों इन लफ़्ज़ जो छा आहे, इन जो मक़सदु इहो आहे त छो जो अरबनि जो जेको बि मुल्क आहे न, 3 हिसा पाणी आहे, 3 हिसा पाणी आहे चौधारी, बाक़ी हिकिड़ो हिसो जेको आहे जंहिंमें पाणी न आहे। कहिड़ो हिसो आहे जंहिंमें तरफ़ पाणी कोन्हे, जेको इराक जो पासो आहे, शाम जो ऐं फ़लस्तीन जो पासो। बाक़ी टई पासा जेके आहिनि न, हेॾां सऊदीया जो हींअर जेके मुल्क आहे, इन जिद्दे जे पासे खां इहो समुंड, वरी यमन जे पासे खां चौधारी समुंड आहे, वरी होॾां दमाम जे तरफ़ां इहो सॼो ओमान, दुबई, इहो सॼो चौधारी समुंड आहे। इन खे चवंदा आहिनि जज़ीरतुल अरब, यानी जज़ीरो सम्झो था। यानी उन जज़ीरे खे त लफ़्ज़ में चौधारी पाणी हूंदो आहे, पर हीअ 3 पासा पाणी आहे। पहिरियां हाणे असां इहो ॾिसूं त जज़ीरतुल अरब में माण्हू कीअं रहंदा, कहिड़ा कहिड़ा माण्हू क़ौम रहंदा। हिन में जज़ीरतुल अरब में काफ़ी दीन अची विया, यहूदी बि अची विया, मजूसी बि अची विया, ईसाई बि अची विया, काफ़ी हिते दीन चौधारी थी विया। बाक़ी विचो वञी बचो जेको अरबनि जो काबतुल्ला शरीफ़ जेको मको, जंहिंखे उन में अञा माण्हुनि खे कुझु तौहीद हुई, इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन ते हुआ। छो जो पहिरियां जेॾीमहिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण खां अॻु में त असीं शुरू कयूं त अञा काबतुल्ला ठहियो कीअं। इब्राहिम अलैहिस्सलाम खे इहो क़िसो इंशाअल्लाह आणींदासीं, सॼो हींअर मुख़्तसर करे ॿुधायूं था त इब्राहिम अलैहिस्सलाम इराक जे पासे बाबिल जे शहर में रहंदो हो, त उते हुनखे औलाद कोन पियो थिए, सारा घरवारी हुअसि। त अलाह साईं उतां हुकुम कयुसि निकिरी वञी मिस्र ॾे। वॾो क़िसो आहे इंशाअल्लाह, क़िसस अंबिया में सॼो ॿुधाईंदासीं। मिस्र मां हुनखे हिकिड़ी ग़ुलाम थी माई मिली, हाजरा। उहा हाजरा जेकी आहे उन मां उनखे पेट थियो। पेट थियो त हुन पहिरीं माई जेकी सारा हुअसि, उन अचे साड़ कयो उन सां ऐं कसम खईं त मां हिन जे जान में 3 टुंग कंदसि। यानी माइनि जो साड़ जेको थींदो आहे त मूं मां औलाद नथो थियो, हाणे हिनखे पेट थियो आहे। त पोइ अलाह साईं इब्राहिम अलैहिस्सलाम यानी सतायो त अलाह साईं हाणे इन जे बारे में छा कयां। त अलाह साईं चयसि त तूं इहे 3 जेके हिन कसम खयो आहे, कसम भली पूरो करे 3 टुंग जान में जेके चयो अथसि कंदसि, उहे कननि में 2 टुंग करीसि जिते हींअर मायूं हींअर वाला पाइनि थियूं, ऐं नक में सुराख जेको सुराख कबो मायूं पाईंदियूं आहिनि सोन जे ज़रिए। इहे 3 हुन पंहिंजो कसम पूरो कयो। पोइ अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त तूं ही शहर छॾे वञु, निकिरी वञु। पोइ पंहिंजी घरवारी खे हाजरा खे वठी निकितो इराक खां, मिस्र खां इराक, इराक खां हली आयो जज़ीरत अरब जे विच में। ऐं हीअ जॻह जेकी ही मके जी, उन टाइम में बक्का नालो हुअसि। उते अचे जेॾीमहिल पहुतो जबलनि जे विच में, जिथे सफ़ा रण पट हुजे, न माण्हू न पखी न पाणी, जंहिंखे बक्का चवंदा हुआ अॻ में। उते अलाह साईं हुकुम कयुसि त हिते तूं हाणे ॿार बि ॼमी वियोसि इन टाइम में हाजरा खे, इस्माईल अलैहिस्सलाम। इन खे हिते ॿार खे ऐं इन घरवारी खे हिते रण पट में छॾ ऐं वञ हलियो। ऐं हुकुम थियुसि छॾे वञ। त हिते जबलनि जे विच में इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी घरवारी खे, नंढड़े ॿार खे छॾे, इस्माईल खे जबलनि जे विच में हलियो वियो। वञे पियो त हाजरा ॾिठुसि, असांजी अमड़ हाजरा, उहा ॾिठुसि वञे बि थो त हुन पोयां लॻी आहे इब्राहिम लिमन तत्रुकुना, असांखे कंहिंजे लाइ थो छॾी। त इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम न हो त हुनखे चवणु, त जवाबु कोन पियो ॾिए। वरी पोयां डुकेसि पई त लिमन तत्रुकुना 3 दफ़ा पुछईंसि। पोइ हाजरा मोमिन हुई, उनखे ख़बर पइजी वई त इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम आहे अलाह जे तरफ़ां, तॾहिं असांखे जवाबु कोन थो ॾिए। पोइ हुन इहो लफ़्ज़ चयोसि, अल्लाहु अमरक बिहादा। इब्राहिम अलैहिस्सलाम खे हाजरा चए थी त अलाह साईं तोखे हुकुम कयो आहे इन शइ जो त असांखे हिते छॾे वञ। त इब्राहिम अलैहिस्सलाम सिर्फ़ु मुंहुं बि पोइ हिते कोन वरायो, सिर्फ़ु इहो यानी मथो लुॾियईं, हा मूंखे अलाह जो हुकुम थियो आहे त तव्हांखे हिते छॾे वञा। त हू मोमिन ई छा चयईं
इज़हब फलन युदय्यना, जंहिं तोखे हुकुम कयो आहे न असांखे विञाईंदो कोन, बसि वञ। ॾिस केॾो ईमान आहे इन औरत जो, ऋण पट में न खाधो न पीतो, ऐं केरु न मखलूक जबलनि जे विच में छॾे वियो। त बि इब्राहिम अलैहिस्सलाम वियो जो मोटी इराक़ ॾे, हीअ हिते रही पई। त पोइ उते वरी जंहिंमहिल पाणी धाणी ख़तमु थियो त वरी हाजरा असांजी भॼे हेॾी जबलनि ते चढ़ी हेॾे होॾे ॾिसे, माना को काफ़िलो अचे को लंघे, ॾिठईं पंहिंजे पुट खे न पई ॾिसी सघे त हाणे चढ़ियो पियो हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम इब्राहिम जो पुटु, त हाणे मरी वेंदो उञ, छो जो हुनखे पाणी धाणी कोन हो, हाजरा खे जेको हो ख़तमु थी वियो, त हुनखे थञ बि कोन, ख़तमु थी वई, छो जो पाण बि कोन पई खाई सघे, का शइ न हुजे हुई। त जबल सफ़ा हिकिड़ो नंढिड़ो जबल आहे, उनजो नालो जबल सफ़ा। ॿियो आहे जबल अलमरवा, इन जबल ते केॾीमहिल वञे, केॾीमहिल वरी हुन जबल ते वञे भॼन डुक करे पई, त मन को माण्हू ॾिसां को लंघे थो या अचे थो या वञे थो। मक़सदु आहे पंहिंजे पुट जे मथां न पई बीही सघे त मां ॾिसां, यानी न पई चाहे त मां ॾिसां मुंहिंजो पुटु कीथो हींअर साह निकिरेसि। त इहे 7 चकर हिन जबल ते वञे, वरी हुन जबल ते वञे, वरी पुट जे रोअण ॿुधे त वरी मोटे, ऐं विच में किथे डोड़े पई, किथे हले पई, किथे डोड़े पई, किथे हले पई। इहो हाजरा सां अमड़, असांजी हाजरा सां इहो अलाह साईं इम्तिहान हुन खां वॾो वरितो। नेठि पोइ अलाह साईं हुकुम कयो जिबरील वञ इन ॿारनि इस्माईल जे पेरनि में वञी बीह, त पोइ अचे हुते इब्राहिम इहो इस्माईल जे पेरनि में अचे जिबरील अचे बीठो, परे खां अमड़ हाजर ॾिठो त हिकिड़ो माण्हू बीठो आहे मुंहिंजे छोकिरे जे भरिसां, पर अथसि वॾा। त अचे भॼंदी आई त ॾिठईं त हीउ जिबरील आहे, मलाइका अलाह जो, ऐं हिन जे इस्माईल जे पेरनि में हुन पंहिंजे परनि सां धकु हयो ज़मीन खे, त पाणी ज़मीन मां निकितो, पाणी ज़मीन मां निकितो, त जंहिंजो नालो ज़मज़म पोइ थियो। पर अमड़ हाजरा छा कयो त जल्दी हुन पाणीअ खे ज़मीन मां फुड़का फुड़का करे निकिरे पियो, त हुन छा कयो जल्दी हुन पाणीअ खे जीअं न दुॿो ठाहिबो आहे, चौधारी मिटी ॾींदी पई वञेसि त दुॿो ठाहे त असीं पियूं पाणी, उञ पिया मरनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे चए थो त रहिम अल्लाह उम्मना हाजिर, अलाह साईं असांजे अमड़ खे हाजरा खे माफ़ करे। लौ लम तज़िम ज़मज़म लकान नहरन यजरी, नबी करीम फरमाया त असांजे अमड़ हाजरा ज़मज़म खे चुधारी मिटी रखियो त दुॿो ठहे त असीं पाणी पियूं। नबी करीम फरमाए थो लौ लम तज़िम लकान नहरन यजरी, जे अमड़ हाजरा हिन ज़मज़म खे दुॿो न ठाहे हा त ही दरिया थी वहे हा ज़मज़म। पर उन टाइम में हाजरा चए पई ज़म ज़म, यानी वेझो वेझो करे जमा करे पाणी खे, त उन जे करे इन जो नालो ज़मज़म थी वियो। ऐं अलाह इन पाणी में एॾी ख़ासियत रखी त जेतिरी बि इंसान खे बुख हूंदी ज़मज़म पीअंदो न ड्रो ते, त हुनखे मानी जी बुख ख़तमु थी वेंदी, मरी वेंदी, छो जो हू बुखिया हुआ, उते छा खाईंदा, न वण न को माण्हू न मखलूक। त उते इहा वाक़ियो थियो, ज़मज़म गॾु थियो, ऐं उते हिन दुॿो ठाहियो चौधारी, जीअं मिटी जमा कयईंसि त पाणी दुॿो थिए, दुॿो वॾो ठाहियईं, दुॿो जो वॾो ठही वियो त पखी घुमण मथां थिया, पखी जेके पाणी ॻोल्हींदा आहिनि, छो जो दुॿो वॾो थींदो पियो वञे, हीअ वरी वेकिरो कंदो पियो वञे, हींअर जेतिरो खूह आहे एतिरो न हो, पहिरियों वॾो हो सफ़ा, त वॾो खूह ॾिसण में आयो, पाणी उते जाम बीठो, त पोइ पखी उॾामण मथां थिया। त पखी जेके पाणी जे मथां उॾामनि पिया गोल ते, त परे खां हिकिड़ो कबीलो अचे पियो यमन खां, यमन में बि असुल जेको बादशाही वॾी हुई यमन में ई, पर उते इहो सद महर हिकिड़ो वॾो डैम ठहियलु हो, उहो टुटी पियो, उनजो ईंदो इनशा अल्लाह क़िस्सा, उनजो क़िससुल अंबिया में इनशा अल्लाह सॼो ॿुधाईंदासीं तफ़सील सां। त उतां जे उहो डैम जेको मींहंनि जो पाणी बीहंदो हो, पोइ माण्हू उन मां पीअंदा हुआ, पोखियूं पोखींदा हुआ, पोइ जो टुटी पियो त पोइ माण्हू उन मां क़बीला जेके बि रहंदा हुआ उन जे पाणी जे ज़रिए ते पाणी न पियो मिलेनि, पोइ आहिस्ते आहिस्ते निकिरंदा विया क़बीला जेके, त उन्हनि मां के क़बीला, हिकिड़ो क़बीलो वञी हली मदीने ते पहुता, उते ठन त पाणी मिठो आहे, ऐं खूहनि में, ऐं हिते रही पिया मदीने में, जेके हिते क़बीला जेके ॿ रहिया उन्हनि जे औस ख़ज़रज मदीने में रहिया। ॿिया क़बीला जेके लामालिक सम्झा, उहे वञी शाम ताईं पहुता ऐं इराक़ ताईं पहुता, ऐं इहे के टेम ते सभु को क़बीलो जेको रहे पियो यमन में, थोरे टाइम ते मन मसालो हल थिए पाणी जो, पर कोन पियो थिए, पोइ वरी चवनि पिया भला निकिरूं ॿिए पासे पाणी जो बिलो कयूं, ॾिसूं
त वरी उहे क़बीलो हिकिड़ो निकितो क़बीलत जुर्हम। क़बीलत जुर्हम जे उतां यमन खां निकितो त हली हली हुननि ॾिठो त हिते पखी जबलनि जे विच जे मथां था घुमनि, त हिते को ज़रूरु पाणी हूंदो। पोइ माण्हू उते पाण क़बीलो वेही रहिया, घणा हुआ पंहिंजे पाण में 50-60 घर हुआ। हिकिड़ो माण्हू खे मोकिलियनि हिन जबलनि जे विच में, ॾिसी अच छा आहे पखी त पाणी जे मथां हलंदा आहिनि, पर असां त हिते ईंदा वेंदा न तिजारत ॾे शाम ॾे, त हिते त को पाणी कोन हूंदो न खूह हूंदो। पर जंहिंमहिल क़बीले वारा आया ॾिठनि त हिकिड़ी औरत वेठी आहे, नंढिड़ो ॿारु अथसि ऐं वॾो दुॿो पाणी जो आहे। पोइ हुन पंहिंजे क़बीले खे वञी सॾु कयो त भाई हिते पाणी आहे अचो। पोइ उहो सभई आया, हुन क़बीलत जुर्हम जो जेको सरदार हो, उहो अरब जेके आहे न अॻ में कुफर ते बि हा, पर उन्हनि जे अञा दिलि में तौहीद, दीन इब्राहिम अलैहिस्सलाम दीन उल हनीफ़ी, उन दीन उल हनीफ़ीअ ते हुआ। त ऐं हुननि वटि इज़त ऐं ग़ैरत ऐं कूड़ न हणंदा। त अचे ॾिस हीअ औरत ॿार सां अकेली वेठी आहे, पर हुनखे इहो ज़बरदस्त पाणी बि न वरितुनि। हुनखे अची चवनि त असां हिते रहूं, असांखे जे इजाज़त ॾींदीअ त असीं हिते रहूं। त हुन चयसि त जे रहंदो त मूंखे हिन पाणी पीअण जो जेको तव्हां पीअंदव पाणी, मूंखे हिन जो अतूनिल ख़राज, यानी मूंखे हिन पाणी जे तव्हां खणंदव त मूंखे कुझु पैसा ॾींदव। त हुननि चयो ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे। त उहो रही पिया, क़बीलत जुर्हम हिते रही पिया। पोइ आहिस्ते आहिस्ते जे पाणी हू तिजारत में शुरू थिया, हिते अञा त काफ़िला ठहियलु कोन हो। पोइ इहो इस्माईल अलैहिस्सलाम वॾो थियो हिते, इस्माईल वॾो थियो हिते, हिकिड़ी शादी कई त इब्राहिम अलैहिस्सलाम आयो कंहिं टाइम खां पोइ। त आयो पुछई त हिते हिकिड़ी औरत हुई हाजरा नालो हुअसि, ऐं पुटु नंढो हुअसि इस्माईल। उन्हनि माण्हुनि ॿुधायसि त हाजरा इहा माई जेकी गुज़ारे वई, बाक़ी छोकिरो इस्माईल उन शादी कयई, घर अथसि। त हुते दरवञी खड़कायईं त उन औरत जेकी हुन घर मां निकिती, उन खां पुछईं त इस्माईल तुंहिंजो मुड़ुसु आहे? चई हा। चई केॾे वियो आहे? चई शिकार ते। शिकार ते वियो आहे, ठीकु आहे। चई त तव्हां मां हाल हुकुम, हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम ॿुधायसि कोन त तुंहिंजे मुड़ुस जो मां पीउ आहियां। त हुन चईसि हाल पुछईसि, हाल अहिवाल ॾे। चई हा, यानी फशकत हाल आहे, असांजी हालत बुरी आहे, कॾहिं खाऊं था कॾहिं न, कॾहिं कीअं, रुॻो यानी जीअं शिकायत असांजे क़ौम बि कंदा आहिनि पाकिस्तान में, मरी हूं हीअं हे का शइ कान्हे, इहो शिकायत इंसानु कॾहिं न करे। त हुन शिकायत कई ॾाढी। त हुन चयसि ठीकु आहे, मां वञा थो, जे इस्माईल तुंहिंजो मुड़ुसु अचे त हुनखे सलाम ॾिजां मुंहिंजा, ऐं चइजांसि फलयुग़य्यिर अतबत बाबे, जे अचे न चइजांसि त पंहिंजे दर जी चाउठ जेकी आहे काठी हूंदी आहे, इहा मटाए छॾे। हुन चयसि चाउठ, ठीकु आहे। उहो वरी इस्माईल इब्राहिम अलैहिस्सलाम मोटी वियो शाम ॾे, इराक़ ॾे। जेॾीमहिल ॿाहिरां आयो इस्माईल जवान हो, शिकार करे आयो, त हुनखे ॼण की पंहिंजे पीउ जी ख़ुशबू आई। ॿई नबी हा न, हीअ बि नबी हू बि नबी। त हुन माई खां पुछियो त अजा अकुम अहद, केरु आयो छा? चई हा, हिकिड़ो पोड़ो माण्हू आयो, ॾाढी अछी असांजी, पुछे पियो तुंहिंजो। चई हा, पोइ तोखे का शइ चई? चई हा। चई त सलाम ॾिजां इस्माईल खे, ऐं चई त हीअ चाउठ घर जी घर जेके तुंहिंजे दर खां इहा मटाए छॾ। चई अच्छा, ज़ाक अबी, इहो मुंहिंजो पीउ आहे, ऐं इहो जेको चई थई चाउठ मटा, इहा ई तूं हाणे तलाक वठि, निकिर भॼ पंहिंजे घर। सो हुनखे तलाक ॾेई छॾी, वई हली माई। वरी कंहिं टाइम खां पोइ आयो, साल ॿिनि खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम वरी पंहिंजे मके ॾे, त वरी अचे पुछा कई त इस्माईल चवनि आयो, इहो घर अथसि। वरी साॻी ॻाल्हि थी, औरत चयसि त इस्माईल शिकार ते वियो आहे। वरी उनखे हाल पुछई त कैफ़ हालुकुम, फशकत हाल आहे। वरी बि शिकायत कई त असां बुख ते था वियूं, हीअ असांखे ॾुख तंगी आहे, हीअं हूअं। चई ठीकु आहे, जे मोटे न त सलाम ॾिजांसि, ऐं चइजांसि चाउठ मटाए छॾे। वरी वियो हलियो। वरी हू जो आयो इस्माईल अलैहिस्सलाम, त पुछई त को आयो? चई हा, हिकिड़ो पोड़ो माण्हू आयो, न हीअ ॻाल्हि की। चई अच्छा, ठीकु आहे, तोखे तलाक, तूं भॼ पंहिंजे माइटनि ॾे। इस्माईल शादी कंदो हो जुर्हम क़बीले मां, छो जो असुल ही अरब कोन हा। इब्राहिम, इस्माईल, हाजरा, इहे ॻाल्हि जेके ज़बान हिननि जी अरबी कान हुई, हीअ सिरियानी ज़बान हूंदी इन्हनि जी, सिरियानी। पर जेॾीमहिल हिते अरबनि जे विच में जुर्हम जो क़बीलो सॼो अरब आहे, त उते नंढो थी वॾो थियो, नंढो थी वॾो थियो, अरबी सिखी वियो। ठीकु आहे। वरी टियों दफ़ो आयो कंहिं टाइम खां पोइ, त वरी उन घर ॾे वियो, पंहिंजे पुट जे घर ॾे, त पुछा कई, चवनि त शिकार ते वियो आहे। चई अच्छा। चई भला हाल वाल ॿुधाए, त हुन चयसि अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे, असीं खाऊं था पियूं था, ज़मज़म पियूं था, गोश्त खाऊं था, असांखे का शइ जी का बि कमी कान्हे।
अच्छा हुन चयईंसि ठीकु आहे भई अचे इस्माइल त पोइ चइजांसि त फलियूं सबित आतबत बाबे चाउठ खे क़ाबू करे वरी निकिरी वियो हुयो त हू इस्माइल अलैहिस्सलाम मोटी अचण आयो त चयईंसि केरु आयो चई हा चई फिल एज़ अहिड़ी शिकिल में माण्हू आयो अची ॾाढी असीं इहे चई पोइ छा चई चई त पुछई असांजो हाल अहवालु मां शुकुरु कयो अलाह जो ॿुधायोमांसि हे हो सो चई त चाउठ खे क़ाबू कजां चई हा इहो मुंहिंजो बाबो आहे मूंखे चई अमरनी अन सुकी मूंखे हुकुम कई त हिन खे क़ाबू कजां यानी तूं रहण वारी आहीं ठीकु आहे पोइ इस्माइल अलैहिस्सलाम मके में वियो त हुनखे का नबी करीम इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॾिठईं त वेठो आहे मके जे विच में त उते इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल सां मिलियो पंहिंजे पीउ सां घणे टाइम खां पोइ भाकुर पाए ऐं उनखे चयईं त अलाह साईं मूंखे हुकुम कयो आहे त हिते अलाह जो घरु ठाहियां त काबतुल्ला शरीफ़ हिते ठहंदो हुन चयईंसि जेको अलाह जो हुकुम आहे त शुरू कयूं त उते शुरू थियो काबतुल्ला ठहणु नेटे में मां अलाह ताला हुननि खे हुकुम कयो त हिते काबतुल्ला हुननि काबतुल्ला ठाहियो काबतुल्ला शुरू ठाही ईअं आहे तो क़ुर में असांजे जेके ॿुधाइनि था रब्बना तक़ब्बल मिन्ना अलाह इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ थो करे अलाह साईं त असां घरु ठाहियूं था पर अलाह साईं असांखे ख़ुलूस नियत ॾे अलाह साईं हीअ अमल असांजो क़बूलु कर इहो असांजा गुनाह माफ़ु कर इहो क़ुर में अलाह साईं सॼो सूरत अल बक़रा में बयानु हिन जो ॿुधायो आहे ठीकु आहे इहो हिते काबतुल्ला ठही तयारु थी वियो हाणे अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त सॼी दुनिया में ऐलान कर त हज ते अचनि हिन काबतुल्ला ॾे त हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह खे चयो अलाह मां इन ज़ईफ़ अना यसलु सौती मां त ज़ईफ़ आहियां मुंहिंजो आवाज़ु केसि ताईं पहुचंदो त रिवायत में अचे थो अलाह साईं चयुसि इन मां अलीखल बलाग तूं सिर्फ़ु माण्हुनि खे ऐलान कर पोइ के रिवायतुनि में अचनि था त जबल अरफ़ात ते बि हुन सॼी दुनिया खे सॾु कयो त हिजू लिहादल बैत हिन घर ॾे अचो हज ते त अलाह ताला क़ुर में सॼी हिन जो क़िसो ॿुधायो सूरत इब्राहिम मुअज़्ज़िन फिन्नासि बिलहज यअतूक रिजालन वरुकबान वअला कुल्लि ज़ामिर यअतीन मिन कुल्लि फज्जिन अमीक़ सॼी दुनिया जा माण्हू उन्हनि जेके दुनिया में रहंदा हुआ माण्हू उन्हनि खे आवाज़ु कननि ते पहुतो पर नबी करीम फरमाए थो जेके अरहाम में हा माए जे पेटनि में हा उन्हनि खे बि अलाह सां हुकुम पहुचाए छॾियो इब्राहिम अलैहिस्सलाम त तव्हां माण्हू सभिनि खे हिन अलाह जे घर जो हज करिणो आहे इहो हिते ईअं थियो पहिरियां ख़ल्क़ूं अचे पहुतियूं दुनिया जूं त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजो हज शुरू कयो पाण हज जेमहिल शुरू कयईं त अलाह साईं हुकुम कयोसीं त हिते ख़्वाब में इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो त पंहिंजे पुटु इस्माइल खे ज़िब पियो करे मुज़दलिफ़े में जिथे हींअर मस्जिद अल ख़ैफ़ आहे त पंहिंजे उथण सां अॼु जे टाइम में इब्राहिम सॾु कयो इस्माइल खे पंहिंजे पुट खे इहो सॼो क़ुर में सूरत इब्राहिम में अलाह ताला चए थो त या बुनैया इन्नी अरा फिल मनामी अन्नी अज़बहुक मुंहिंजा पुट मां ख़्वाब में ॾिसां थो मां तोखे सीर बि थो विझां त इस्माइल अलैहिस्सलाम नबी हो हुन चयोसि या अबत इफ़अल मा तुअमर जेको तोखे अलाह से हुकुम थिए थो तूं कर सतजिदुनी इंशा अल्लाह मिन अस्साबिरीन मां सब्र में रहंदुसि तूं भली मूंखे सीर विझ पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे अखियूं ॿधे ऐं सीर विझण जे लाइ तयारु थियो त जबल जेको आहे हींअर जबल मस्जिद अल ख़ैफ़ जे भरिसां मीना में उते जेमहिल सीर विझण जे लाइ बीठो त शैतान आयुसि चईंसि चरिया उमिरि जो तूं 80 साल जो ऐं पोड़ो पुट बि हिकिड़ो अथई तूं बि पोड़ो अचे पुट खे तूं ख़्वाब जे करे थो सीर विझी त इब्राहिम अलैहिस्सलाम पथर खणी उन पोयां लॻो चई तूं शैतान आहीं ऐं पोयां लॻुसि पोइ जिथे पहिरियों शैतान उते ज़मीन में सुराख हो उते ज़मीन में उहो शैतान भॼी वियो अंदरि लिकी वियो पोइ नबी करीम इब्राहिम अलैहिस्सलाम उते पथर रखियो उनजे मथां वरी मोटी अचे पंहिंजे पुट खे सीर पियो विझे त वरी हू ॿिए पासे खां शैतान निकिरी वरी आयुसि चईसि चरियो ऐं हीअं ई तूं पंहिंजे पुट खे कीअं थो ज़ब करे इहो हिकिड़ो इन हीअं इलारो इहा ख़्वाब आहे तोखे जिबरील त कोन आयो त इब्राहिम अलैहिस्सलाम वरी पथर खयों त तूं शैतान आहीं वरी पोयां लॻुसि त जिथे ॿियो नंबर शैतान आहे मीना में उते ज़मीन में सुराख हो उन में अंदरि शैतान भॼी वियो वरी इब्राहिम अलैहिस्सलाम असांजो नबी जेको उते पथर वॾो रखियो उन सुराख जे मथां वरी अचे पंहिंजे पुट खे ज़िब करणु लॻो इस्माइल खे त वरी शैतान ॿिए पासे खां निकिरी अचे बरगिलाइण नबियुनि खे बि ॾिस न छॾींदो हुओ शैतान त वरी अचे इब्राहिम अलैहिस्सलाम पथर खणी पोयां लॻुसि पोइ जिथे अचे वॾो शैतान जिथे आहे न हींअर चवनि था वॾो जमरत अल अक़बा वॾो जिथे मके जे वेझे वेझो शैतान वॾो उते आहे उते सुराख हो उन में लिकी वियो
पोइ उते पथर रखी वॾो, त पोइ शैतान उते क़ाबू थी वियो, न निकिरी सघियो। पोइ अचे पंहिंजे पुट खे जेॾीमहिल सीर विधई त जबल आहे भरिसां मस्जिद अल ख़ैफ़ जे, उन जे मथां अलाह ताला नबी करीम फरमाए थो 40 साल हिकिड़ो दुंबो जन्नत में चढ़े पियो, उहो लाथो उन जबल जे मथां। त इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो उन दुंबे खे, त जबल ते उहा हींअर जॻह उहो बि मालूम आहे, ॾिसण में ॾेखारींदा हुआसीं माण्हुनि खे त हिते दुंबो लथो जन्नत मां दुंबो। ऐं जेॾीमहिल इब्राहिम ॾिठो हुनखे त हुन पंहिंजो कमु शुरू कयो, सीर विझणु पंहिंजे पुट खे। सीर जेॾीमहिल विधई पंहिंजे पुट खे त ॾिठईं त हीउ दुंबो कुसिजी वियो, इस्माइल त परे बीठो आहे। इहो थियो क़िस्सत ज़ब्ह, पहिरियों क़िस्सो इहो जेको थियो उज़ई जो, जेको हाजी हींअर उज़ई कनि था। मक़सदु आहे इहो किसो हिते पूरो थियो। ऐं जिथे इस्माइल खे लिटायो हुई उहा हींअर मस्जिद अल ख़ैफ़, उते मस्जिद आहे। ऐं जबल में जिथे दुंबो लथो उहो जबल बि हींअर मइरूफ़ आहे, मके में जेके रहनि था उन्हनि खे ख़बर आहे। ठीकु आहे, हाणे इहो थियो हज जो क़िसो। हाणे ॾिसंदासीं त हिते जज़ीरत अल अरब में जेके बि माण्हू आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, जीअं जिथे असीं मके मां ॻाल्हि था कयूं त ओभर पासे नजदमी माण्हू अञा तौहीद ते हा। नजदमी माण्हू उते क़बीलत बनी हनीफ़ा हुआ, क़बाइल जेके मुख़्तलिफ़ हुआ उहे सभई जेके तौहीद ते हा। बाक़ी जेके यमन जे पासे उहे ईसाई थी विया, नजरान में जिते क़िसो थियो हो, सूरत अल बुरूज आहे, सूरत अल बुरूज जो सॼो क़िसो, जिथे माण्हुनि खे ईसाई जेके आहिनि उहे उते ज़बह थिया, उनजो क़िसो इंशाअल्लाह नबी क़िसस अल अंबिया में सॼो ॿुधाईंदासीं। यमन में दीन मटिजी वियो, शाम में ईसाई थी विया, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते माण्हू इहे, ऐं मदीने में यहूदी अची पहुता। इहे इंशाअल्लाह जेके जज़ीरत अल अरब में दीन कीअं आया, इहे इंशाअल्लाह सभु अॻिते इंशाअल्लाह तफ़सील सां ॿुधाईंदासीं। इब्राहिम अलैहिस्सलाम जो मके में ॿुधाएसीं क़िसो। यमन मां असल अरब हा, उते अबरहा अल हबशी इफ्रीगी हो, कारो हो, उहो कीअं आयो उते यमन में ऐं कीअं कब्ज़ो कयईं यमन ते, इहो बि ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह। ऐं इन टाइम में जुरहम जो सॼी ज़िंदगी जेके मके में हाजिन जी ख़िदमत कई, क़बीलत जुरहम इहे कंदा हुआ। ऐं इहे सभु दीन इब्राहिम अलैहिस्सलाम तौहीद ते दीन ते हा, ऐं इन्हनि में को शिरक विरक बि कोन हो। पोइ क़बीलो ॿियो हिकिड़ो परे रहंदो हो मके खां, क़बीलत ख़ुज़ा। उन्हनि ॾिठो त हिननि जी वॾी इज़त आहे, चौधारी जेके अरब दुनिया जा माण्हू, अरब ग़ैर अरब सभु हिननि जी इज़त। उते क़बीलत ख़ुज़ा में हिकिड़ो अमरो बिन लुहई अल ख़ुज़ाई, इहो उन्हनि जो सरदार हो। क़बीलो वॾो हो, ताक़त वारो हो, जनूबी पासे में मके जे उहो उते रहंदा हुआ। इन अमर बिन लुहई ॾिठो त मुंहिंजी केॾी बि इज़त आहे, ताक़त आहे, पैसो आहे, ऐं जुरहम थोरा आहिनि, मके में रहनि था, ऐं हाजिन जी ख़िदमत जे करे, हिन काफ़िला जी ख़िदमत जे करे, ऐं हिननि जी वॾी इज़त थी वई आहे। छो न मां मके ते कब्ज़ो कयां, हिन जुरहम खे भॼायां, मां इहो इज़त इहा बि मां बि कयां। पोइ हू ताक़त वारा हा, जंहिं मके वारनि ते हुननि हमिलो कयो त हुननि खे मके वारनि खे जुरहम जेके क़बीला हुआ उन्हनि खे ख़बर पइजी वई त इन टाइम में इब्राहिम इस्माइल त इहे सभु विया हलिया, टाइम घणो गुज़री वियो। त ठीकु आहे, पोइ हिन जुरहमनि छा कयो त ॾिठनि त हीअ इज़त असांखां खसे थो, छो जो असीं हाजिन जी ख़िदमत था कयूं, इन्हनि काफ़िला खे न पिया डराए सघनि। ॾिठनि त हाणे अॼु सुभाणे असीं भॼी वेंदासीं, त हाणे छा कयूं, ज़मज़म जे खूह खे लटे छॾियो। त हिन जुरहमनि खे ख़बर न पए त किथे आहे ज़मज़म, सफ़ा लटे ज़मीन सां सिधो करे छॾियुनि। पोइ हू जेॾीमहिल 3 ॾींहं जंग ते हुन सां लड़िया, अमर अल ख़ुज़ाई इन सां, अमर बिन लुहई अल ख़ुज़ाई इन सां जेॾीमहिल जंगिया त ही न सही सघिया, थोरा हो, घणा हो, ताक़त वारा। पोइ मके ते कब्ज़ो करे हिननि जुरहमी जेके कुझु भॼी विया, कुझु रहिया मके में। पोइ हुन काफ़ी टाइम एतिरो तारीख़ में आहे त 500 साल अमर बिन लुहई जो क़बीलो जेको हो ख़ुज़ा, उन सॼो इन मके ते कंट्रोल कयो। पर हिन जी त इज़त थी वई ॾाढी सॼे मके में, जो आसे पासे क़बीलनि में, छो ताक़त बि हुई, पैसो बि हो, ऐं मके जे हाजिन जी ख़िदमत में बि हो। त पोइ हिन छा कयो, तिजारत ॾे वेंदो हो शाम ॾे। शाम ॾे जेॾीमहिल वेंदो हो उते, त उते जेके क़बीला हूंदा न, क़बाइल अल अमालिक, उते अरबी हा, पर उहे वरी उते भूतनि जी इबादत कंदा हुआ। त हीअ ओॾे तिजारत ॾे वेंदो हो अमर बिन लुहई, त उन क़बीले वारनि खां पुछई त तव्हां छा जी भूतनि जी इबादत था कयो? चई असांखे जे मींहुं खपंदो आहे त हिन बूते जे लाइ सजदा कंदा आहियूं, वसीलो वठंदा आहियूं,
जे असांखे रोज़ी जे लाइ निकिरणो हूंदो आहे त हिन क़बीले जे लाइ वसीलो वठंदा आहियूं हिन जो। ऐं इहे जेके बुता आहिनि मुख़्तलिफ़ आहिनि। त हिन टाइम जी हिन जी त वॾी इज़त आहे अम्र बिन लुहाई मके में। त एतिरो क़दुरु जो हुकुमरान बि हो, पैसे वारो बि हो, ताक़त वारो बि हो, ऐं मके जे हाजियुनि जी ख़िदमत में बि हो। त माण्हू हिन जो चवणु कंदा, जीअं चवंदो ईअं कंदा। चई मूंखे हिकिड़ो बूतो ॾियो, मां बि असांखे उते पाणी जी ज़रूरत मके में ॾाढी थी पए। त उन्हनि हिकिड़ो बूतो ठाहे ॾिनुसि वॾो, उठनि ते खणी आयो, जंहिंजो नालो हुबल, पहिरियों बूतो ठहियलु जेको हो हुबल, उहो खणी आयो काबतला जे भरिसां रखी। ऐं माण्हुनि खे चई त हिननि जो वसीला वठो, हिननि जो वसीलो वठो अलाह खां, छो जो तौहीद ते आहे न सभई, अलाह खे सताईंदा हर शइ में। चवंदा हिन पहिरियां इहो कोन हो त हिननि जी इबादत कयो, न हिननि जी वसीलो वठो। ही के अलाह वारा के उन्हनि जा नाला आहिनि, उन्हनि जी शिकिल ते माण्हू उन्हनि जा शिकिल, को माण्हू अलाह वारो गुज़ारे वेंदो आहे न, पोइ उन जो बूतो ठाहे उन शिकिल ते उन जो नालो रखंदा हुआ। त हिन जो वसीलो वठो, हीअ अलाह जा वेझा, हीअ अलाह जा वली हा, अलाह जा बुज़ुर्ग हा, ऐं अलाह हिननि जी ॿुधे थो। असांजी असां ॾोही ऐं असीं गुनाहगार आहियूं, साॻियो जेको असांजे मुल्क में हींअर ॿियो थिए। सो हुन बि ईअं करे माण्हुनि खे, मके वारनि खे चई त हिन हुबल जो तव्हां वसीलो वठो, त अलाह साईं तव्हांखे बारिश बि वसाए ॾींदो, रिज़्क़ रोज़ी में बरकत ॾींदो। त इन टाइम में हिननि माण्हुनि सभिनी हिननि जो चवणु कयो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में ॿुधायो त मूं ॾिठो आहे न त ख़्वाब में त अम्र बिन लुहाई दोज़ख में सड़े बि थो, ऐं आंड्रा निकिता पिया अथसि, ऐं गेले बि थो पंहिंजा आंड्रा। छो जो पहिरियां शिरक हिन उम्मत में इन अम्र बिन लुहाई करायो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बसि अलाह साईं बचाए। इन शिरक खणी आयो सुठी नियत जे करे, त असीं वसीलो वठूं हिननि जे माण्हू मां। पर ॾिस छा थियो, केतिरो यानी कमु ग़लति थियो। उन खां पोइ बूता वधंदा विया, जेको मरंदो वेंदो हो सुठो अलाह वारो माण्हू उन जी शिकिल ठाहे ऐं उन जी शिकिल ते बूते वांगुरु ठाहे पथर मां रखंदा हुआ, पोइ उनजो वसीलो वठंदा हुआ। ईअं आहिस्ते आहिस्ते टाइम तमामु घणो थींदो वियो, त शिरक वधंदो वियो। 300 खां मथे बूता मके में काबतला जे चौधारी हूंदा, 360 बूता। कुझु काबतला में अंदरि हूंदा, कुझु ॿाहिरां चौधारी हूंदा, नबी करीम जे अचण जे टाइम ते। भाइरो तमामु अॼु त घणो टाइम थियो, मां चवंदो आहियां त 10-10 मिंट हुजनि, जीअं सभु को हिते मसरूफ़ आहे त ॿुधंदो ही क्लिपूं। इनशा हाणे इनशा टे नंबर में सिलसिले में इहो ॿुधाईंदासीं नबी जे ॼमण खां अॻु में बिशारतूं जेके हूंदियूं हुयूं, त किथे किथे का जेके चौधारी बिशारतूं थियूं हुयूं नबी जे ॼमण खां अॻु में, अलामतूं जेके ज़ाहिर थियूं, उहे इनशा असीं ॿुधाईंदासीं के यमन में हा, के शाम में हा, के नबी जे ॾाॾे खां वठी अब्दुल मुत्तलिब खां वठी जेके बिशारतूं नबी जी दुनिया में अचण खां थियो, त उहो इनशा अॻिते ॿुधाईंदासीं। أقول ما سمعتم فإن كان صوابا فمن الله وإن كان خطأ فمن نفسي والشيطان. والسلام عليكم ورحمة الله.